बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सभी साथी जिनकी मोहब्बत संभाल कर सलासे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद। तमाम बाबरकत महफिल, बाबरकत प्रोग्राम मस्जिद जो इफ्तिताह खुशनसीबी असांजी तव्हां सभिनी जी जो इन भले प्रोग्राम में शरीक थियासीं। दुआ कयो अल्लाह पाक तव्हांजी हाज़िरी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह से दर में यकीन आया, अल्लाह से दर में रहमत जी उम्मीद संग आया। यकीन अल्लाह पाक असांखे मायूस न कंदो। अल्लाह से असांजी झोलियूं पंहिंजी रहमत सां मालामाल कंदो। सब चओ आमीन। महाराज जी अल्लाह पाक जो ज़िक्र, अल्लाह असांजो हम्द वॾाई, वरी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान जंहिंजे ख़ातिर अल्लाह पाक जग जहान बणायो। वरी उन्हें नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शागिर्दनि सहाबनि जिनके ज़रिए असां वटि दीन क़ुरान पुॻो। क़ुरान मजीद असां वटि कीअं पुॻो? सहाबा जे ज़रिए पुॻो। क़ुरान मजीद लिखण वारो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला। किताबी सूरत में जेका ॾिनी क़ुरान शरीफ़ में किताबी सूरत वो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला ने। हाणे जेको हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला ने के पंहिंजो अॻवान, पंहिंजो रहबर, नबी संजो शागिर्द सहाबी सम्झंदो, उनखे क़ुरान नसीब थींदो। जेकर उस्मान साईं खे पंहिंजो रहबर, नबी संजो शागिर्द सहाबी न सम्झंदो, भई क़ुरान कीअं नसीब थींदो? बहरहाल ॻाल्हि इहा त अल्लाह साईं सभिनी खे क़ुरान मजीद वारी दौलत नसीब फरमाए ऐं बचड़नि खे क़ुरान मजीद वारी दौलत नसीब अता फरमाए। औलिया अल्लाह सां, क़ुरान वारनि सां, सचनि आलिमनि सां तालुक़ नसीब फरमाए। आमीन। अल्लाह जो ज़िक्र, अल्लाह जो हम्द हर जाए ते हाज़िर हमेशा हूंदो आहे। मुश्किल कुशा अल्लाह ॿियो मुश्किल कुशा न आहे। मुश्किल कुशा केरु आहे? सचो बुलंद आवाज़ सां मुश्किल कुशा केरु? बीमारियुनि खां शिफ़ा ॾियण वारो केरु? रिज़्क़ रोज़ी ॾियण वारो केरु? औलाद ॾियण वारो केरु? अल्लाह पाक। हर जाए ते हाज़िर हमेशा मुश्किल कुशा अल्लाह ॿियो मुश्किल कुशा नाहे। तव्हां चओ अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह। हर जाए ते हाज़िर हमेशा हूंदो आहे। मुश्किल कुशा अल्लाह ॿियो मुश्किल कुशा नाहे। अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह। रोज़ी ॾिए थो माउ जे भी पेट जे अंदर, झंग में पखियुनि खे भी पयो थो पाण खाराए। रोज़ी ॾिए थो माउ जे भी पेट जे अंदर, झंग में पखियुनि खे भी पयो थो पाण खाराए। अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह। उभ में वसे, जर में वसे, घर में वसे, बर में कख में वसे,
पन में वसे कह खां जुदा ना है। गजी बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। उभ में वसे जर में वसे घर में वसे बर में कख में वसे पन में वसे कह खां जुदा ना है। अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह। कंहिंखे खुशियूं थो खोड़ जे कंहिंखे करे ग़मगीन कंहिं जावरे हिक मिनट में थो दर्द मिटाए। गजी बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। कंहिंखे खुशियूं थो खोड़ ॾे कंहिंखे करे ग़मगीन कंहिं जावरे हिक मिनट में थो दर्द मिटाए। अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह। गुलजार जन्नो थोस के मिठड़े मदीने ले। गुलजार जन्नो थोस के मिठड़े मदीने ले। या आसम जे आमदीने शाल पहुँचाए। अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु 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 अल्लाह अल्लाहु अल्लाह।